माण्हू छा थो करे जो जंहिं प्रोग्राम में जिते वञे थो जे पोइ तो वञी कुंभारनि जे कंहिं फंक्शन में तो उते चए थो त बाबा ठिकर जा स्टील जा उछला के ॾियो, प्लास्टिक का ज़रूरत कान्हे, बहितरीन ठिकर जा थांव, ठिकर जा दिला, ठिकर जूं गुगियूं, ठिकर जा मट रखो घर में, का शइ कान्हे, बसि ठिकर में हथु रखियो, ठिकर सां जुड़ियल रखियो त ॿेड़ी पार अथव। वरी ॿिए प्रोग्राम में वञो उते का स्टील जी हुजे त चवंदा बाबा छॾियो ठिकर बि करे स्टील जे पोयां लॻा अचो। वरी जे टे प्रोग्राम में वञो था ज़राअत ते त चवंदा बाबा फसल पोखियो, फलाणा ॿिए पासे वञो था त उहे चवंदा फसल घटि पोखियो, एनवायरमेंट जो ख़्यालु कयो, एनवायरमेंट फ्रेंडली क्रॉप्स पोखियो। तंहिंजे करे ईअं कोन चयो, सवेल ॿिनि टिनि मुकरनि चयो आहे त जे लतीफ़ साईं सां जुड़ियल रहियो त ॿेड़ई पार। ईअं आई कोन्हे बाबा, मता न भुल में रहो त लतीफ़ वेठा पढ़ो ऐं ॿेड़ई पार न हुजनि, साइंस न टेक्नोलॉजी न ख़बर न सियासी सुजागी न अकुल न इल्म न जदोजहद न मेरिट न तालीम, रुगो वेठा लतीफ़ पढ़ो त ॿेड़ई पार थी वेंदा। इहो त दरगाहनि वारा बि ईअं चवंदा आहिनि त हिन दरगाह ते आए त ॿेड़ई पार अथई। तंहिंजे करे लतीफ़ पढ़ो, लतीफ़ तमामु एसेंशियल आहे, तमामु अहम आहे, पर ॿिया कम बि कयो। पर लतीफ़ ते ज़ोर ॾियणु इन करे ज़रूरी आहे जो ॿियनि कमनि ते ज़ोर ॾियूं पिया, लतीफ़ ते नथा ॾियूं। तंहिंजे करे तमामु घणो ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे लतीफ़ ते। इहा तमामु ज़बरदस्त आइडिया आहे त नंढड़ा ॿार लतीफ़ जा बैत यादि कनि, छाकाणि त उन्हनि ॿारनि ते ॿियूं शयूं अॻु में ई इलाही आहिनि, मोबाइल अथनि, लैपटॉप्स अथनि, सैमसंग, आईफोन, अलाए छा कहिड़ो जहान अथनि उन्हनि ॿारनि वटि, उन्हनि वटि लतीफ़ आई कोन्हे। तंहिंजे करे इनकम्पलीट आहिनि हीअ जेके नंढड़ा ॿार वेठा आहिनि। तव्हांखे आउं चवां थो लतीफ़ बि पढ़ो बि। तव्हांखे ख़बर आहे मोज़ार्ट, अमेड्यूअस मोज़ार्ट जॾहिं पंहिंजी पहिरीं धुन कंपोज़ कई हुई तॾहिं उन जी उमिरि 5 साल। जग मशहूर मौसीकार 5 सालनि जी उमिरि में पहिरीं धुन तख़लीक़ कई हुई। फ्रेंच मैथमेटिशियन पास्कल ट्रायंगल जा फार्मूला त ट्रायंगल जो सम कंदो समूरनि एंगल्स जो त उहो 180 डिग्रीज़ थींदो, इहो हुन तॾहिं डिस्कवर कयो जॾहिं 9 अलाए 10 सालनि। न्यूटन स्कूल जे ज़माने में नंढियूं नंढियूं इजादूं शुरू कयूं। आइंस्टाइन स्कूल जे ज़माने में शयुनि ते रिसर्च शुरू कई हुई। इहे वॾा माण्हू इन्हनि पंहिंजे बिगिनिंग में उहे कम कया। तंहिंजे करे साइंस सां जुड़ूं, इल्म सां जुड़ूं, लतीफ़ साईं बि पढ़ूं। भला पाण चऊं त लतीफ़ साईं पढ़ूं बसि काफ़ी थी वियो। लतीफ़ साईं ईअं कयो छा त उन ज़माने में रुगो कराड़ ढंढ ते वेठो आसपास जूं ॻाल्हियूं पढ़िया, मखदूम मुहिउद्दीन जी ॻाल्हि पढ़िया, शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी ॻाल्हि पढ़िया, इहे ख़बरूं चारूं पढ़ी वेही रहिया, नूर मोहम्मद कलेड़ो जी ख़बरूं चारूं, चया बाबा कमु खोड़ थी वियो, गंज थी विया। न, हू त जैसलमेर ऐं दुनिया जुंबी वयूं, जैसलमेर अलाए कहिड़ियूं, के रमी वयूं रोम ते, के काबुल, के कंधार, अलाए कहिड़ियूं ख़बरूं पे कई लतीफ़। हिन दौर में जे लतीफ़ जा फॉलोअर आहियो त तव्हांखे सॼी दुनिया जी ख़बर हुअणु खपे, सॼे आलम जी ख़बर हुअणु खपे। ओलंपिक्स आहिनि, तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी छोकिरी हुई कोकोना फ्रॉम जापान, शी got the first gold medal when she was 12. 12 सालनि जी उमिरि में जैपनीज़ छोकिरी, मार्जरी अमेरिकन छोकिरी 12 सालनि जी उमिरि में ओलंपिक जो गोल्ड मेडल। दिमित्री 1896 जे ओलंपिक्स में, ॿारनि खे पे ॿुधायां, 1896 जे ओलंपिक्स में 10 सालनि जे दिमित्री ओलंपिक गेम्स में गोल्ड मेडल खटियो हो, गोल्ड मेडल। ओटमन एम्पायर में जेका उस्मानी सल्तनत हुई तंहिंमें 8 सालनि जे ॿारनि जो जासूसी जो लश्कर हो, जेको वेंदो हो एस्पियनेज ते, जासूसियूं करण दुश्मन जे कैंप्स में। ही वियतनामिन जूं जंगियूं, चीननि जूं जंगियूं, रूसिन जूं जंगियूं, इनकलाब लाइ उन्हनि में नंढड़नि ॿारनि मुख़बरी ऐं जासूसी फ्रेंच ऐं अमेरिकन ऐं एम्पेरियल ताक़तुनि जे ख़िलाफ़ पंहिंजो नेटवर्क ठाहियो हो। तंहिंजे करे ॿारनि खे सभु कम करणा आहिनि, सभु चवंदो सभु छो कयूं, सभु इन करे कयो जीअं त हिन कोर्स में मैथमेटिक्स बि आहे, सिंधी बि आहे, इंग्लिश बि आहे, फिज़िक्स बि आहे, केमिस्ट्री बि आहे, बायोलॉजी बि आहे, ज़ूलॉजी बि आहे। तीअं तव्हांजो जेकॾहिं हिकिड़ो वर्ल्ड विजन न ठहंदो संदरे ॿारनि जो, लतीफ़ साईं पढ़ो, शेख अयाज़ पढ़ो, तव्हीं मिर्ज़ा कलीज बेग जा, असांजी तरबियत अयाज़ लतीफ़ पली जो ॻाल्हाए पियो तव्हांजे साम्हूं, उहो सबबु को ऐं अयाज़ लतीफ़ पली जो को ओचितो नऊज़ बिल्ला आसमान तां कोन मूंखे तयारु करे मोकिलियो अथनि। अदबी बोर्ड जा किताब हूंदा हुआ, उहे वठी पढ़ंदा हुआसीं तिलक चाड़ीअ तां। टे देव या राकास, पाई वाई पाई वज़ू, कदम बर्ग शहज़ादी, 2.25 रुपए 4 आने में रिसाला हुआ, उहे वठी पढ़ंदा हुआसीं। सॼो ॾींहुं हमदर्द नोनिहाल,
अलाए कहिड़ा कहिड़ा किताब सॼो ॾींहुं शिकारियात ते जिमकार भट्ट पिया पढ़ंदा हुआसीं। अॼुकल्ह जे ॿारनि खे तव्हां जेको मोबाइल ऐं लैपटॉप में हिकिड़ी इंस्टेंट कॉफ़ी आहे न, ही विझो छूं करे ठहियो वञे, उन में उहो कहिड़ो मज़ो किथे आहे जेको चांहि में ॾोही पई घुमे चांहि पई ठहे, माण्हू वेठो वात फाड़े वेठो ॾिसे, चांहि पई फिरे, उहो छूं करे कॉफ़ी ठही वई हली। तंहिंजे करे छूं सां लैपटॉप ते हीअं सर्च कयो, शइ लभी वई। किताब में माण्हू ॿुॾे थो, किताब में माण्हू घिड़े थो, किताब में माण्हू खे चॉइस आहे त का शइ मिस थी वई, वरो पनो पोयों उथलाए वरी हुनखे पढ़ी वठे, वरी मज़ो वठे। तंहिं किताब पढ़ो। ऐं आउं तव्हांखे पक थो ॾियारियां त इहे सभु कमु कयो, हिकिड़ो ॿ हिननि मां न, त पोइ ॿेड़ा पार, पोइ कमु थी वेंदो। सभु कमु कयो।